अस्सलाम वालेकुम साथियों, हक मौजूद इंडस्ट्रेक केबल कार साथियों, जगह तव्हां असांजो यूट्यूब चैनल इंडस्ट्रेक अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी पहिरियां हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा त जीअं तव्हां असांजा वीडियोज़ ॾिसी सघो सभ खां पहिरीं। साथियों, अॼु पाण सिखंदासीं विंडोज़ 8.1 जी बूटेबल USB कीअं ठाहिजे। तो साथियों, सब खां पहिरीं ज़रूरी है त असां का भी USB असांजे सिस्टम सां कनेक्ट करियूं। तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया, मूं वटि को बि रिमूवेबल डिस्क कनेक्ट कोन्हे। सो हाणे आउं कनेक्ट कयां थो USB। तव्हां ॾिसी सघंदा त हाणे मुंहिंजी स्क्रीन ते इंडस्ट्रेक नाले रिमूवेबल ड्राइव यानी USB कनेक्ट थी चुकी है। तो साथियों, उन खां पोइ लाज़मी है त असां वटि 8.1 जी ISO या इमेज फाइल मौजूद हुजे। जेकॾहिं नाहे त उहा पाण माइक्रोसॉफ्ट जी ऑफिशियल वेबसाइट तां डाउनलोड करे सघूं था। ऐं लिंक तव्हांखे ॾेई छॾींदुसि डिस्क्रिप्शन में। त साथियों, अचो त पाण इहो ॾिसूं। साथियों, जीअं ई माइक्रोसॉफ्ट जी ऑफिशियल वेबसाइट ते पाण ईंदासीं त 8.1 जी ऐं लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾियां थो। हे ॾिसो, पहिरीं सिलेक्शन एडिशन सिलेक्ट एडिशन। त एडिशन सिलेक्ट करण जे लाइ हिन ते क्लिक करे विंडोज़ 8.1 खणो। उन खां पोइ हिनखे कंफर्म करे जीअं ई ही ॿियो सेशन खुले त इन में लिखियलु आहे सिलेक्ट द प्रोडक्ट लैंग्वेज। त उन जे लाइ तव्हां इंग्लिश इंटरनेशनल खणी वठो ऐं पोइ हिनखे कंफर्म कयो। जीअं ई इहो वेरीफाई कंदो त असां वटि तव्हां ॾिसी सघो था विंडोज़ 8.1 इंग्लिश इंटरनेशनल जो 32 बिट ऐं 64 बिट जी ISO फाइल डाउनलोडिंग जे लाइ रेडी आहे। त साथियों, 64 बिट डाउनलोड कयूं था। जीअं ई क्लिक कंदासीं त ही डाउनलोड थियणु शुरू थींदी। स्टार्ट डाउनलोड ऐं हुनजे करे नथो कयां जो मूं वटि इहा ISO फाइल ऑलरेडी मौजूदु आहे। साथियों, उन खां पोयां असांखे ज़रूरत आहे रफस नाले हिकिड़े सॉफ्टवेयर जी, जेको आसानी सां असांखे बूटेबल USB ठाहे ॾींदो आहे। रफस जी बि आउं लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। त साथियों, तव्हां ॾिसो, इहो रफस अची चुको आहे। हिन में पाण जीअं हेठि ईंदासीं त असां वटि डाउनलोडिंग जे लाइ रेडी हूंदो रफस। इहो असीं हितां डाउनलोड करे सघूं था आसानी सां। इहो ॾिसी सघो पिया दोस्तो, हिते क्लिक करे असां रफस बि आसानी सां डाउनलोड करे सघूं था। साथियों, इहो ॾिसो अची वियो अॻियां मुंहिंजे। सो हिनखे बि आउं स्टार्ट डाउनलोड हिन जे करे बि क्लिक नथो करियां जो मूं वटि इहो बि ऑलरेडी मौजूदु आहे। त साथियों, हाणे पाण अचूं था असांजे सॉफ्टवेयर्स तरफ़। दोस्तो, सभ खां पहिरीं रफस असां खोलींदासीं, जेको इंस्टॉल करण बग़ैर डायरेक्ट खुली वेंदो आहे। जीअं ई असांजे अॻियां रफस खुली वेंदो त साथियों, हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। रफस ऑटोमेटिक असांजी ड्राइव खे जेका USB हूंदी आहे उनखे करे वठंदो आहे डिटेक्ट ऑटोमेटिक। इहो तव्हां ॾिसी सघो पिया, हींअर थी वई आहे। हाणे असांखे हिते सिलेक्ट ते क्लिक करे जिते बि जंहिं बि लोकेशन ते असांजी ISO फाइल मौजूदु आहे उहा उतां खणंदासीं। साथियों, सिलेक्ट ते क्लिक करण खां पोयां हीअ असां वटि अची वई आहे। त हाणे असां जी जिते बि जंहिं बि लोकेशन ते ISO फाइल मौजूदु आहे उनखे असां खणंदासीं था ओपन। पोइ जीअं ई हितां रेडी थी वञे, ॾिसो रेडी थी वञे, त उन खां पोयां इहो टारगेट सिस्टम ते क्लिक करे असां पहिरीं पार्टीशन स्कीम में MBR खणंदासीं ऐं सिस्टम टारगेट में बायोस आर इहो जेको अची चुको आहे इहो। उन खां पोइ स्टार्ट ते क्लिक कंदासीं। साथियों,
हिन खे असां ओके करे छॾींदासीं, छाजे करे जो हीउ ॿुधाए थो त तव्हांजी जेका रिमूवेबल ड्राइव आहे उहा असां फॉर्मेट कंदासीं, त ऑलरेडी फॉर्मेट थियल आहे, हिन जे करे हिन खे ओके करे छॾींदासीं। पोइ इहो हलणु शुरू थी वेंदो। तव्हां ॾिसी सघो पिया त इहो हाणे ही बूटेबल USB ठाहिणु शुरू करे छॾी आहे। दोस्तो हाणे तव्हां ॾिसी सघो पिया स्क्रीन ते त 99% थी चुका आहिनि। जीअं ई इहो 100% थींदो त असांजी बूटेबल USB तयारु हूंदी। दोस्तो इंतज़ारु कयूं था थोरो, भले इहो 100% थी वञे त जीअं असांजी बूटेबल USB तयारु थी सघे। साथियो हाणे 100% थी चुको आहे। फाइनलाइज़िंग जे लाइ वेट करण जो चवे पियो। दोस्तो हाणे तव्हां ॾिसी सघो पिया स्क्रीन ते इहो तयारु आहे। हिन खे बसि क्लोज़ करे छॾियो तव्हां ऐं तव्हां हेॾां ॾिसंदव त असांजी बूटेबल USB हाणे तयारु थी चुकी आहे। त दोस्तो हाणे तव्हां किथे बि वञी आसानी सां हिन मां विंडोज़ करे सघो था। महिरबानी, वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। सिंध सलामत, साथ सलामत।